मकईअ जे दाणे में बंदि थियल सिहत जो खज़ानो। मकईअ जे पीले ज़ाइक़ेदार नंढड़नि दाणनि में तमामु घणी ग़िज़ायत हूंदी आहे। इन में विटामिन B1 ऐं विटामिन B5 मौजूदु हूंदी आहे, जेकी तवानाई फ़राहम कंदियूं आहिनि ऐं उज़वनि जे नवनि सेलनि जी तामीर में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। इन करे मकई खाइण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जिन खे नज़रअंदाज़ करणु बेवकूफ़ी हूंदी। ग़िज़ायत जे माहिरनि मूजिबि मकईअ में विटामिन C मिले थी, जेका केतिरनि ई बीमारियुनि सां विढ़ण जी सलाहियत रखे थी ऐं मुदाफ़ियती निज़ाम खे मज़बूत करे थी। इन में मौजूदु फाइबर जिस्म जी तवानाई बहाल करे थो, कोलेस्ट्रोल जी सतह खे मुतवाज़न रखे थो, हाज़मे जे निज़ाम जी कारकर्दगी खे दुरुस्त करे थो, जंहिं जे नतीजे में कब्ज़ियत जी शिकायत खां निजात हासिल करणु मुमकिन आहे। मकई जे इस्तेमाल सां नज़र जी ख़राबी जो इलाज भी मुमकिन आहे। अनाज में मौजूदु कैरोटीनाइड न रुगो अखियुनि जी रोशनी खे बहितर बणाए थो, पर विटामिन A जो भी बहितरीन ज़रियो आहे। ताज़ी अमरीकी तहक़ीक़ मूजिबि मकई सिहत लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे, जेका मेवनि ऐं भाॼियुनि जेतिरो ई फ़ाइदेमंद आहे। तहक़ीक़ मूजिबि मकईअ में सिहत लाइ घुर्बल ग़िज़ाई जुज़ा पिणु मौजूदु आहिनि। इन करे उहे माण्हू जेकी मेवा ऐं भाॼियूं खाइणु पसंदि नथा कनि, मकई खाई सघनि था। हिकु तहक़ीक़ मूजिबि मकई एंटीऑक्सीडेंट्स जो बहितरीन ज़रियो आहे। इन में फेनोलिक एसिड नाले हिकु मुरकिब मौजूदु हूंदो आहे, जेको जिस्म में एंटीऑक्सीडेंट्स जे मिक़दार खे वधाईंदो आहे, जंहिं जे नतीजे में जिस्म मां नुक़सानकार मादा ख़ारिज थी वेंदा आहिनि। मकईअ में अहिड़ा जुज़ा हूंदा आहिनि जेकी हाज़मे जी निज़ाम लाइ तमामु घणा मुफ़ीद हूंदा आहिनि। इन खे खाइण सां कब्ज़ीअ खां निजात मिलंदी आहे ऐं मादो बि सिहतमंद रहंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे वज़न खे कंट्रोल में रखणु चाहियो था त चांवर जे बदिरां मकईअ खे तरजीह ॾियो, छो त इन में मौजूदु प्रोटीन जे करे तव्हांजो वज़न जल्द ई घटिजणु शुरू थींदो। विटामिन जी घटिताईअ सबबु थींदड़ रत जी कमीअ खे मकई खाई आसानीअ सां पूरो करे सघिजे थो। इन में आयरन जो वॾो मिक़दार हूंदो आहे, जेको जिस्म खे मज़बूत करण में मदद करे थो। खाधे में निशास्ते जो वधीक मिक़दार कैंसर, कोलेस्ट्रोल जे ख़तरनि खे घटाए थो। मकईअ में इहा ख़ासियत आहे, जेकॾहिं तव्हां रोज़ानो हिकु संग या हिकु प्यालो मकई जो इस्तेमालु करियो था त तव्हां इन मां 18.4% फाइबर हासिल करे सघो था, जेको रत जे शुगर खे मुस्तहकम करण में मदद करे थो। डॉक्टरनि मूजिबि मकई बुख वधाए थी ऐं जिस्म खे थुल्हो बणाए थी। इन जो तमामु घणो इस्तेमालु न करणु घुर्जे। इन जो इस्तेमालु खाइण खां पोइ उल्टीअ खे रोके थो। इन जी मानी टीबीअ जे मरीज़नि जे लाइ सुठी आहे। अखियुनि जी नज़र खे वधाए थो, कमज़ोर जिस्म खे ताक़त ॾिए थो। मकई जो तेल जिस्म खे थुल्हो बणाए थो, पर जिन खे इहो पसंदि न आहे उहे हिन खे खाइणु छॾे ॾियनि। मकईअ जे वारनि जो जोशांदो पीअण सां मसाने जूं बीमारियूं ऐं पेशाब जी जलन दूर थी वेंदी आहे ऐं पेशाब चङीअ तरह अची वेंदो आहे। मकईअ जो अटो सुर्के में मिलाए चमड़ीअ ते लॻाइण सां हथनि, पेरनि जी ख़ारिश ऐं नहनि जे फाटण खे रोकण में मुफ़ीद आहे। मकई आंड्रनि जे ज़ख़्मनि खे ख़तमु करे थी। इहा कणिक जी भेट में घटि ग़िज़ायत रखंदड़ आहे। माहिरनि मूजिबि मकईअ जे इस्तेमाल सां ब्लड शुगर ऐं इंसुलिन जे मिक़दार खे मुनासिब हद ताईं कंट्रोल करे सघिजे थो। मकईअ जे ख़ाली संगनि खे बेकार सम्झी उछलियो वेंदो आहे, पर ही केतिरो फ़ाइदेमंद आहिनि, इहो चंद माण्हुनि खे ई ख़बर हूंदी। ज़मींदार ऐं हारी भाइर कंहिं बि क़िस्म जे अन्न में सुरे ऐं जीत लॻण जे करे केतिरो न परेशान हूंदा आहिनि ऐं इलाही पैसा ज़ियान बि कनि था। पर जेकॾहिं असां इन्हनि संगनि खे साड़े उन जो पाउडर उन जे दाणनि में मिलाए रखूं त अन्न में सुरो ऐं जीत न लॻंदो। इन्हनि जी दुहीअ सां मच्छर भॼाए सघजनि था। इन्हनि खे जेकॾहिं फ़सलुनि मथां छटिजे त जीतनि खां फ़सुल खे बचाए सघिजे थो। ॿिया बि इन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि।